नाज़रीन नासूर प्रोग्राम में मां आहियां तस्वीर संदीलो। नाज़रीन सिंध अॼुकल्ह जेको आहे उहो बदअमनी त आहे पर बद उनवान जो गढ़ बणिजी चुको आहे, जिते को बि खातो को बि इदारो जेको आहे उहो करप्शन खां बचियल कोन्हे को। घणे भाङे जेके ऑफिसर आहिनि ऐं जेके इदारनि जा सरबराह आहिनि मथां खां वठी हेठि ताईं जेके माण्हू आहिनि उहे उन करप्शन में ॼण त क़ानूनी तौर ते उहो सम्झंदा त उन्हनि जो को हिसो ऐं हक़ु आहे जेको हू पंहिंजे तरीक़े सां ऐं पंहिंजे हिसाब सां जेके आहिनि सो उहो चुक्तू करे रहिया आहिनि, जंहिंजे नतीजे में सिंध तबाह थी रही आहे। सिंध गटर ऐं खंडरनि वारो ॾेख रही आहे। अॼु असां उन खाते ते ॻाल्हाईंदासीं जंहिं खाते जो ख़ासि जो कमु आहे उहो शहरनि जी सफ़ाई सुथराई करणु आहे, शहर जी गंदगी जेका आहे उहा साफ़ु करणु आहे, गटरनि खे ठीकु रखिणो आहे ऐं म्यूनिसिपल सर्विसिस जंहिंखे खणी चइजे, जेके असांजो TMA आहिनि, जेके बलदियाती इदारा आहिनि उहे छा करे रहिया आहिनि। गुज़िरियल 6 सालनि खां वठी अरबें खरबें रुपयनि जूं जेके बजेटूं आहिनि उहे खाइजी खपाइजी ऐं ख़तमु थी ऐं हज़म थी चुकियूं आहिनि ऐं असांजा सिंध जा शहर जेके आहिनि उहे तबाह थी रहिया आहिनि। चंद ऑफिसर ऐं कामोरा जेके आहिनि उन्हनि जा घर गाॾियूं ऐं मिल्कियतूं त वधियूं आहिनि पर सिंध जी सूंहं जेका आहे उहा बर्बाद थी चुकी आहे। असां मुख़्तलिफ़ शहरनि जे रिपोर्टरनि खे बि लाइन ते वठंदासीं पर उन सां गॾोगॾु असीं पंहिंजे प्रोग्राम में जंहिं मुअज़्ज़िज़ महिमान खे दावत ॾिनी आहे उहो नाले वारो मुहक़िक़ प्रोफेसर इल्ताफ़ असीम साहिबु आहे। त इन सॼी इन जेका करप्शन जो जेको नासूर आहे ऐं TMA ख़ुदि हिकिड़ो सिंध में नासूर बणी चुको आहे, असां उन ते ॻाल्हाईंदासीं। प्रोफेसर साहिबु TMA हिकिड़ो खुलियल कहाणी आहे जेका का बि ॻाल्हि ॻुझी न रही आहे। सभु शइ तव्हां वञो था, तव्हां शहर ॾिसो था, तव्हां घुमो था, जेका हालत सिंध जे शहरनि जी थी आहे। अॻे घर जे दर जे अॻियां जेकॾहिं को गंद जो ढेर हूंदो त उनखे गंदगी माण्हू सम्झंदा त हीअ गंदगी आहे, सिहत लाइ हानिकार आहे। हीअ गदला माण्हू आहिनि जेके पंहिंजे दर ते या घिटी में गंद, पर उहो गंद हाणे सॼो असांजे शहरनि में सभु को ॾिसे पियो। सफ़ेद पोश बि ॾिसनि पिया त ग़रीब बि ॾिसनि पिया, ख़ासि बि ॾिसनि पिया, आम बि ॾिसनि पिया। त इहा बि ख़बर आहे त इहे समूरा पैसा जेके करोड़नि रुपया माहवार जेके अचनि था इन गंद खे कढण जे लाइ, शहरनि खे साफ़ु सुथिरो रखण जे लाइ खाइजी था वञनि पिया। तव्हां इन ते छा चवणु चाहींदव? मुंहिंजी पंहिंजी या न सिर्फ़ु का ऑब्ज़र्वेशन आहे पर इहो मुंहिंजो हिकिड़ो डिटर्मिनेशन आहे, हिकिड़ो मुंहिंजो कामिल यकीन आहे त असां सिंध में जॾहिं बि कंहिं ॻोठ में, शहर में, वाहण में, बस्ती में वञूं था त कचहरियुनि में, होटलुनि ते, उताकुनि में, मांडणियुनि ते, गजाणनि में, घिटनि में जेकॾहिं को अहम मौज़ू आहे सिंध जे माण्हूअ जो त उहो आहे बलदियाती इदारनि जी कारकर्दगी छा बल्कि नाक़िस कारकर्दगी जो। माण्हू ईअं सम्झो त ख़ामोश अंदाज़ में हिकिड़ो पंहिंजी तबाही ऐं बर्बादी जो जेको आहे सो पंहिंजे मुंहं सां मातम कंदा था वतनि ऐं किथे किथे त उहे मजबूरन इहो था चवंदा त असांजे पंहिंजे हथ जी वॾी आहे। हथ जी वॾी जो मतिलबु इहो आहे त असां अवामी नुमाइंदा पाण वोट ॾेई चूंडिया आहिनि ऐं उहे जॾहिं अख़्तियार धणी थिया आहिनि त उन्हनि पंहिंजा उहे सभु कौल ऐं करार, उहे वाइदा, उहे इक़रार सभु विसारे छॾिया आहिनि त शहरनि, ॻोठनि, वाहणनि, वस्तुनि जी तरक़ी जे लाइ, सिहत ऐं सफ़ाई जे इदारनि ते, तालीमी इदारनि ते ऐं शहरी जेके आहिनि ज़रूरतूं ऐं सहूलियतूं उन्हनि जे इदारनि ते ख़र्चु कंदा, उनखे बहितर कंदा। उहे सभु ॻाल्हियूं उन्हनि खे विसरियल महसूसु थियूं थियनि ऐं माण्हू ईअं सम्झो त हिकिड़ी सरापा एहतिजाज बणियल आहिनि। मां सॼी सिंध जी ॻाल्हि थो कयां, कंहिं हिकिड़े मख़सूस शहर जी ॻाल्हि नथो कयां। तव्हां बि यकीननि पंहिंजो प्रोग्राम फोकस कंहिं हिकिड़े शहर ते न आहे कयो, सॼी सिंध ते कयो आहे ऐं मां बि इहा ॻाल्हि कई त सॼी सिंध जो बर्निंग इशू आहे। थियो ईअं इन जी तारीख़ी पस मंज़र में जेके थोरो 5-10 साल पोइ ते वेंदा 10 साल या उन खां अॻु में त बलदियाती इदारा हिकिड़ो मिसाली हिकिड़ो कमु ऐं किरदारु हूंदो इन्हनि जो। इलेक्शनियूं कोन था कराइनि पिया ऐं इहे जेके वाठा हिननि विहारे छॾिया आहिनि, किथे ॾिसो त कंहिंजो MPA जो भाउ आहे, किथे सोट आहे, किथे सालो आहे, किथे मासात आहे, किथे कंहिंजो पुटु आहे त किथे कंहिंजो भाइटियो वेठो आहे। उहे ख़ानदान जे इक़्तिदार जे क़ाबिज़ आहिनि, उहे उन्हनि बजेटनि ते, इन्हनि खातनि ते ऐं उन्हनि उहिदनि ते क़ाबिज़ आहिनि ऐं उन्हनि खां केर बि पुछण वारो कोन्हे को। हक़ीक़त छा आहे त अॻु में जॾहिं असां पाकिस्तान जे क़याम खां फौरी पोइ 50 वारे अरसे में असांखे यादि आहे त मुंहिंजे शहर जी जेका टाउन कमेटी आहे, जेका हाणे DMA आहे या जेका UC, उहा हुई नोटिफाइड एरिया कमेटी, NAC उनखे चवंदा। उन में 4-5 मेंबर हूंदा, 4-5 उनजा तका वार्ड आहे ऐं हर हिकु वार्ड जो हिकिड़ो ज़िमेदार माण्हू हो जेको पंहिंजे वार्ड में शहरी सहूलियतुनि जे फ़राहमी जे लाइ ज़िमेदार हो ऐं शहर जे मसइलनि खे पंचायती नमूने में हिकिड़े नोटिफाइड एरिया कमेटी में हल करण लाइ
हुननि जा इख़्तियार हा त भई ॻोठ में शहर में को मसइलो मसाइल थिए थो ऐं किथे किथे त चेयरमैन्स खे ऑनरी मैजिस्ट्रेट जा पावर्स बि हुया। इहे इदारा फज़ीलत ऐं वक़ार सां हलिया पिए, उन्हनि खे पंहिंजूं बिल्डिंगूं पंहिंजूं इमारतूं, उन्हनि जो बुनियादी कमु बि हो त सिहत ऐं सफ़ाई। पुराणे ज़माने में त जॾहिं वाटर सप्लाई जूं टांकियूं कोन हुयूं, जॾहिं पाइप लाइन सप्लाई लाइन कोन हुयूं, त नंढनि शहरनि में छा हर घर जे ॿाहिरां हिकिड़ी होदी ठहियल हुई। रोशनी लाइ बिजलियूं कोन हुयूं त फानूसनि जो इंतज़ाम हो, मुख़्तलिफ़ चौकनि ते गास हिकिड़ो रहण जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो निरालो हिकिड़ो रंग ऐं ढंग हुयो। रंग हो। ऐं उन ज़माने में असां इहो ॾिठो त नंढड़ी ॾाकण कुल्हे ते घासलेट जो दॿो हथ में, माचिस खीसे में। मुंहिंजे शहर में साईं लीमन शाह मरहूम हिकिड़ो सईद हूंदो जी नौकिरी हुई शहर जा फानूस ॿारणु, ऐं मुख़्तलिफ़ चौसुलनि ते ॾाढा सुहिणा सिबता ख़ूबसूरत वॾा वॾा फानूस लॻियल हा। उहे मग़रिब हाणे हुन साईं लीमन शाह जी जाइ ते साईं फज़ुल शाह जीलानी वारनि जाइ अची वरिती आहे ऐं तव्हांजे शहर जी हालत ते बि ॻाल्हाईंदासीं, उतां रिपोर्ट रखी वठंदासीं। पर शहदाद कोट जेको मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जो तक आहे ऐं जितां मोहतरमा फरियाल टालपुर साहिबा MNA चूंडी आहे ॿियो भरो, उतां जो रिपोर्टर आहे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर कामिल वली मोहम्मद मंगणहार, उहो लाइन ते मौजूदु आहे। उतां असां पुछूं त उते हालत छा आहे। ज़रूरु पुछिजे। हेलो हेलो, हा कामिल वली मोहम्मद मंगणहार साहिबु, असांखे ॿुधायो त शहदाद कोट में TMA जी बजट केतिरी आहे, केतिरो अमलो आहे ऐं कहिड़ो कहिड़ो कमु कयो आहे TMA? जी तस्वीर साहब, शहदाद कोट TMA में घटि में घटि 750 मुलाज़िम आहिनि, जिन में 300 खनि त वाइट कॉलर जेके भर्ती थिया आहिनि, वाइट कॉलर अमले जा माण्हू आहिनि, ऐं बाक़ी जेको आहे उन में क्लरिकल स्टाफ आहे। वाइट कॉलर उहे जेके आहिनि उहे कंहिंजा माण्हू आहिनि? MNA जा आहिनि, MPA जा आहिनि, TMO जा आहिनि या कंहिंजा आहिनि? मिलियल जुलियल सभिनी जा आहिनि, माना उन्हनि में MPA जा बि आहिनि, MNA जा बि आहिनि, पीपुल्स पार्टी जे उहिदेदारनि जा माण्हू बि आहिनि। इहे मिक्सचर जंहिंखे चइजे उहे सभु माण्हू इन में आहिनि। 750 मुलाज़िम अंदाज़न असांजे शहदाद कोट TMA में आहिनि, ऐं उन्हनि में जेको सफ़ाई जो अमलो आहे, सैनिटेशन जो, उन्हनि जो जेको ओरिजिनल तादादु थींदो उहो 100 जे लॻभॻि आहे। असां वटि शहदाद कोट TMA में जेको OZT जो जेको शेयर ईंदो आहे महीने में, उहो 1 करोड़ ऐं 20 लख जे आहे बराबरि। पर हिते जेको आहे उन जे हिसाब सां कमुकार न थींदो आहे। हर TMA में 1 करोड़ जे लॻभॻि पैसा ईंदा आहिनि। मीरो खान आहे त उन में 1 करोड़ 25 लख था अचनि, शहदाद कोट में 1 करोड़ 20 लख था अचनि, सिजावला त उन में कॾहिं 1 करोड़ आहे त कॾहिं उन खां थोरो घटि था अचनि, ऐं कुबो सैद खाना त उन में कॾहिं करोड़ थो अचे त कॾहिं 90 लख था अचनि पिया, ऐं वारह जी जेका TMA आहे उन में 1 करोड़ 60 लख ईंदा आहिनि, ऐं नसीराबाद TMA में 1 करोड़ 10 लख ईंदा आहिनि। अहिड़े नमूने सां कंबर TMA में बि 1 करोड़ रुपया ईंदा आहिनि। इहे हर महीने में ईंदा आहिनि। पर जॾहिं खां वठी असांजो नाज़िमी निज़ाम शुरू थियो त उन खां पोइ TMAs में करप्शन जो अंग वधी वियो ऐं करप्शन वधी वई, जंहिं करे कमकार तरक़ियाती कम बि नथा थियनि। ऐं जॾहिं परवेज़ मुशर्रफ जे वञण खां पोइ ऐं उहे अंडा जेके आहिनि उहे इहे जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे खाई पिया वञनि, उन जा बचा पिया खाइनि। जी चूंडियल नुमाइंदा बसि इहे जो छाकाणि त मां हिते ॻाल्हाइण वक़्त में जान जी पनाह घुरणु चाहियां थो, छाकाणि त जन बहादुर माण्हुनि जे हथ आहिनि या जन वटि इहे पैसा वञनि था, थी सघे थो त उहे मूंखे माराए छॾनि, छाकाणि त उन्हनि जे हिन वक़्तु चहिरे तो निकाबत त पर्दो लही रहियो आहे मुंहं तां। हिन में जेका हिन वक़्तु करप्शन थी रही आहे TMAs में, उहा हिन वक़्तु जेके बि MNA MPA सियासतदान पीपुल्स पार्टी जा अॻुवान आहिनि, अॻे वठंदा शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे दौर में या मोहतरमा जे अॻे दौर में असांखे DSP कर, असांजे पुटनि खे ऐं असांजे पुटनि खे असिस्टेंट कमिश्नर कर। हाणे जेके बि सियासतदान आहिनि MPA MNA आहिनि, उहे चवनि था त असांजे पुटनि खे म्यूनिसिपालिटी में टाउन ऑफिसर कयो, चीफ ऑफिसर कयो, एडमिनिस्ट्रेटर कयो ऐं TMO कयो, त जी हर महीने में उहो करोड़ रुपया
इहे घर खणी वञण जो 2000 एकड़ वारो ज़मीनदार बि महीने में करोड़ रुपया रोक नथो खणी वञे घर। जेके हिननि वॾेरनि जा अणपढ़ियल पुट पीपुल्स पार्टी वारनि जा सिफारिशी पुट जन खे हिकिड़ो जुमिलो सिंधी में ॻाल्हाइण नथो अचे, उर्दू में ॻाल्हाइण जुमिलो नथो अचे, अंग्रेज़ी जी सिर्फ़ हिकिड़ी लिखण पढ़ण नथी अचे, उहे महीने महीने में सयूं करे करोड़ रुपया खणी था वञनि पिया। छदारपुर जो इहो हाल आहे त अॻे जॾहिं बि रमज़ान शरीफ़ ईंदो त गुगू जेको आहे गुगू जंहिंखे सायरन चइबो आहे, उहो रमज़ान शरीफ़ खां अॻु में म्यूनिसिपल इंतिज़ामिया वारा उहो हिकिड़ो ॾींहुं अॻु में ठहिराईंदा जंहिं ते छदारकोट शहर ऐं आसपास जा माण्हू इफ़्तारी जे टाइम रोज़ो खोलींदा गुगू जे आवाज़ ते ऐं रोज़ो रखंदा सहरी जे टाइम ते। हिन वक़्तु गुज़िरियल साल बि इहा हालत थी त हफ़्ते खां पोइ गुगू ठहियो। हिन वक़्तु बि छदारकोट ॾींहं में एतिरी लाचार बेवस बणियल आहे जो उहो इफ़्तारी टाइम ते रोज़ो खोलण लाइ गुगू नथो अचे। ऐं कामरेड हे गुगूअ जो दौरु कोन्हे को, ही गुगू ऊंदाहीअ जो दौरु आहे, तंहिंजे करे जेको आहे सो गुगूअ जी अहमियत एतिरी न आहे, शहर जी सफ़ाई जी अहमियत आहे। तव्हां खां इल्ताफ़ असीम साहिबु जेको आहे सुवाल करण थो चाहे। कामरेड, तव्हां तजुर्बेकार झूना सहाफ़ी आहियो, सीनियर सहाफ़ी आहियो, तव्हांजा मुशाहिदाती सघ बि ताक़तवर आहे, ॾाढी मुशाहिदाती क़ुवत तव्हांजी। मां इहो तव्हां खां पुछणु थो चाहियां त इहे जेके तव्हां सफ़ेद पोश मुलाज़िम जिन जो तव्हां ज़िक्र कयो, उन मां मुराद आहे वॾनि माण्हुनि जा, चङनि माण्हुनि जा, नेक मर्दनि जा या खाधे पीते घराणे वारनि माण्हुनि जा औलाद या उनजा मिट माइट। हाणे 2 सुवाल हिकिड़ा मां तव्हां खां पुछणु थो चाहियां मालूमात नाज़रीन जे लाइ बि। त पहिरियों त इहे जेके 600 या जेके बि सवनि जे तइदाद में तव्हां मुलाज़िम ॿुधाया आहिनि, TMA ऑफिसुनि में एतिरियूं कुर्सियूं ऐं टेबलूं आहिनि ऐं उन्हनि जा उहिदा आया तइ थियल आहिनि त कहिड़े उहिदे जो मालिक आहे, जेको केतिरी पघार थो खणे। ॿियो सुवाल इहो आहे त इन्हनि ज़िलनि में रिश्वत टोड़ खातो ऐं ॿिया एहतिसाबी इदारा बि त मौजूदु आहिनि न, त भला जेकॾहिं तव्हां जान जी अमान पियो घुरी त इन जो मतिलबु आहे त उहे एहतिसाबी इदारा बि हाणे जान जी अमान घुरण वारे मरहलनि मां टपी रहिया आहिनि। जी हक़ीक़त इहा आहे त हिते जेके इहे माण्हू आहिनि एतिरी उन्हनि जे लाइ कुर्सियूं कोन्हनि, पर TMA जी ऑफिस हमेशह बंदि मिलंदी आहे ऐं उते सिर्फ़ु 2-4 माण्हू वेठा हूंदा आहिनि सफ़ाई जे अमले वारा, उहे बि माण्हुनि खे टरकाईंदा रहंदा आहिनि त अचूं था जई हाणे हिते असां वटि ट्रैक्टर ट्रालियूं उहे बंदि बि थियूं आहिनि, फायर ब्रिगेड जी गाॾियूं आहिनि उहे बंदि बि थियूं आहिनि ऐं जेके इहे 750 मुलाज़िम 12 तारीख़ ते पघार खणंदा आहिनि। असांजे पूरे ज़िले में इहा पोज़ीशन आहे त असांजे जेको वॾे में वॾा पुलिस इंतिज़ामिया जा पुलिस ऑफिसर आहे उन जे लाइ 5 किलो अंब बि छदारकोट में वेंदा आहिनि। त अहिड़ी सूरत हाल आहे जो असांखे हुकूमत पंहिंजे ज़िले में नज़र ई नथी अचे। सिर्फ़ु चंद पीपुल्स पार्टी जा माण्हू आहिनि जंहिंजी हुकूमत आहे, माण्हू अवाम परेशान आहे, अवाम पाण खे ईअं सम्झे त असीं लावारस बणियल हो। हर घिटीअ में गंद जा ढेर आहिनि, हर घिटीअ में नाली वहे थी पई पर कोई सफ़ाई करण वारो कोन्हे। ऐं हितां जा माण्हू जॾहिं मीर नादर ख़ान बख्शी सां जेको हितां जो MP आहे ऐं मीर नादर आमिर ख़ान बख्शी जेको कुबो सैद ख़ान ऐं कंबर जो MLA आहे, उन सां ॻाल्हाइनि था त साईं तव्हां असांजा चूंडियल नुमाइंदा हो, असांजी सफ़ाई नथी थिए शहर में ऐं असांजा कम करायो, असांखे नौकरी ॾियो। त हू चवनि था असां बेवस आहियूं, असां बराबरि पंहिंजे बख्शी कबीले जा क़बाइली सरदार आहियूं, नवाब आहियूं, पर असांजी एडमिनिस्ट्रेशन जे हवाले सां का बि नथी हले शइ। छाकाणि त हिते जेके असांजी शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो चूंड तक आहे ऐं ज़ाती हुनजो हल्को आहे, उते ॿियो दफ़ो आहे त अदी मैडम फरियाल कालपुर MLA थी आहे ऐं उन नादर ख़ान बख्शी ऐं आमिर ख़ान बख्शी जा अख्तियारात हिते एडमिनिस्ट्रेशन में इंतिज़ाम में महदूद करे छॾिया आहिनि ऐं उन पंहिंजी हिते कमेटी चूंडी आहे चंद माण्हुनि जी वॾेरनि जी, जंहिंमें हिकिड़ो पीपुल्स पार्टी जे सदर जो पुटु आहे शाहिद हुसैन लांगा ऐं मां उनजो नालो वठां थो, थी सघे थो सुभाणे मूंखे उन्हनि को धमकियूं बि मिलनि ऐं ॿिया माण्हू आहिनि बासर जंहिंजा मां नालो नथो वठणु चाहियां। त उन्हनि हिते जेको ताज़ो 7 ॾींहं अॻु में पीपुल्स पार्टी पुलिस में भर्तियूं कयूं ऐं एजुकेशन में उन्हनि 3 लख 5 लख हिकु सीट विकी आहे ऐं माण्हू जेके पीपुल्स पार्टी में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे दौर में शहीद भुट्टे जा मुखालफ़ हुया, उन्हनि जी औलाद हिन वक़्तु पीपुल्स पार्टी हलाए रही आहे ऐं जेके पीपुल्स पार्टी असुली माण्हू हुया उहे नज़र अंदाज़ कया विया आहिनि। त सूरत हाल इहा आहे
उन्ही वटि कामेडी वटि अदी जो हुकुम आहे त हिननि कामेडी वारनि जो कमु कयो बाक़ी अवाम शदालकोट जा 4 लख माण्हू उहे अलाह जे आसरे ते महिरबानी कामरेड, वरी महिरबानी। इल्ताफ़ साहब, प्रोग्राम असां कयूं था पर ब्रेक वठी वरी पोइ हिन ते तबसरो तव्हां खां असां वठूं था। नाज़रीन, असांजो प्रोग्राम जारी आहे, वक़्तु थियो आहे नंढी साई जो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, प्रोग्राम हिकु भेरो ॿीहर भलीकार। ब्रेक ते वञण खां पहिरियां जेको इल्ताफ़ साहब जेको कामरेड वली मोहम्मद सूरत हाल पे ॿुधाई, हाणे इहा हालत लॻी पई आहे। खैर सर, इहो त कामरेड हिकिड़ो पढ़ियो लिखियो माण्हू आहे जंहिं हिकु अंग अखर बि कठा कया आहिनि, जंहिं वटि सॼा फैक्ट फिगर स्टेटिकल डेटा आहे सॼी। पर जेको अणपढ़ियल ऐं सिधो साधो माण्हू आहे न, उन जो बि अंदरि ईअं सॼो सम्झो त उन्हनि जे बि सीने ते इहे सभु शयूं नक्श लॻियूं पियूं। जिते बि विहूं था त इहा ॻाल्हि थो करे त फलाणो कल्ह कलूणो हीअं घुमंदो हो, अॼु हीअं आहे, फलाणो कल्ह नाके मुंशी हो, अॼु इस्तीफ़ा ॾेई करोड़पति ठेकेदार बणियो अथव हुते, फलाणे खे फलाणे जी चेक आहे, हीअं कोई गुज़रे कंगला जे करोड़पति थी विया आहिनि न, उहे माण्हू ॾिसनि था पिया कल्ह कल्ह गोॾी कल्ह छा हुया, अॼु छा आहिनि। हीअ हिकु अहम ॻाल्हि कामरेड वली मोहम्मद कई त भुट्टे साहिब जे दौर में या बेनज़ीर साहिब जे दौर में पीपुल्स पार्टी वारा इहा डिमांड कंदा त DSP कयो, पोइ असिस्टेंट कमिश्नर कयो। हिन दफ़े इहा तब्दीली अची वई आहे पीपुल्स पार्टी जी डिमांड्स में त TMO कयो, मुंहिंजे सोट खे, भाणेजे खे, साले खे, भेणीअ खे, पुट खे TMO कयो। कामरेड 100% सही चयो आहे। ऐं हिन वक़्तु बि जेकॾहिं नयूं जेके भर्तियूं थियूं आहिनि TMS में, जेकॾहिं उन लिस्ट खे वञी ॾिसंदव त कामरेड जी ॻाल्हि तव्हांखे 100% सही लॻंदी, छाकाणि त ओपन मेरिट थी कान्हे का, कमीशन जे थ्रू इहे शयूं आयूं ई कोन्हनि, तंहिंजे करे मेरिट जो त सुवाल ई पैदा न थो थिए। ज़ाहिर आहे अक़रबा परवरी थी आहे ऐं कामरेड पंहिंजी जाइ ते हिन जो बिल्कुलु ई इहा जेका। ॿियो तव्हां जेको सुवाल हुयो कयो न, इदारा जेके आहिनि एहतिसाब जा इदारा आहिनि, एंटी करप्शन आहे, उन्हनि जो छा रोल तव्हांखे नज़र थो अचे पियो? एॾी करप्शन थिए थी, ॾिठी वाइठी थिए थी, FIA कार्रवायूं करे थी, नेब जी कार्रवायूं करे थी, त उहा एंटी करप्शन छा थी करे? छा उन्हनि जा ऑफिसर अंधा आहिनि, ॾिसनि नथा त हेॾो ज़ुल्म ऐं नाहक जेको असांजे शहरनि सां थिए पियो, बजट करोड़े रुपया खाइजे पई हर महीने। असल में मूंखे त दोस्तनि सां ईअं इन ई गुफ़्तगू इन मौज़ू ते गुफ़्तगू कंदे मूंखे कंहिं दोस्त चयो त जेका एंटी करप्शन था ॿुधो न, उहा हाणे आंटी करप्शन थी वई आहे। इहो ॾाढो टर्म मशहूरु थी वियो आहे, मशहूरु थी वियो आहे आंटी करप्शन, या वरी उनखे एंटी जे बजाय उनखे तव्हां चओ प्रो करप्शन। छो जो रोल नज़र ई नथो अचे। तव्हां अख़बारूं पढ़ो था, तव्हां स्टेटिक्स कठी कयो त गुज़िरियल 10 सालनि में कहिड़नि जेको आहे सो करप्ट कामोरनि जे ख़िलाफ़ु केस दाख़िल थिया आहिनि, कंहिंखे सज़ाऊं आयूं आहिनि। वधि में वधि जेकॾहिं कोई हिकु अधु माण्हू थियो हूंदो त बदिली थियो हूंदो, कोई हिकु अधु माण्हू थोरे अरसे लाइ सस्पेंड थी वियो हूंदो, इहा टोटल सज़ा आहे। ऐं ईअं थो लॻे त इहे इदारा बि उन्हनि सां शायदि भाङे भाई वारा आहिनि। त हैरत जी ॻाल्हि आहे, ॾिनो पुटु छुटे जो लॻो पियो आहे। हा, जिन पैसा करोड़ रुपया कमाया आहिनि उहे लखे रुपया ॾेई वरी जान बि छॾाए था अचनि। हिकिड़ी क्लियर कट ॻाल्हि आहे त हिकिड़ी यूनियन काउंसिल जंहिंमें 2 करोड़ या 6 करोड़ जी बजट अचे थी, उहा हिकु महीने में इहा उहो फायर ब्रिगेड बि एतिरो जेको आहे अहिड़ो अंधेर जेको सिंध में थिए पियो, अहिड़ो अंधेर शायदि तारीख़ में कॾहिं न थियो हुजे त ईअं सरेआम तव्हां रिश्वत खाओ, रिश्वत विरायो, रिश्वत जा पैसा तव्हां रही अवामी फंड जेके आहिनि, अवाम जी फलाह ऐं बहबूद जे लाइ जेके फंड अचनि था, तव्हां उन्हनि खे पंहिंजी ज़ाती मिल्कियत ऐं ज़ाती पैसो सम्झी ऐं तव्हां खाओ था। मोहन जे दड़े जो पाड़ेसरी शहर आहे ॾोकरी, हिकिड़ो तारीख़ी शहर आहे, लबे मेहरान जेको तालुको हुयो ऐं मोहन जो दड़ो भरिसां आहे। ॾोकरी जो रिपोर्टर आहे वसीम मेमून, उन खां पुछूं ॾोकरी जो हाल अहिवाल छा आहे। हलो हा वसीम, असांखे पहिरियां त ॿुधायो त ॾोकरीअ जी बजट केतिरी आहे ऐं हिते केतिरे अरसे में TMOs जेके आहिनि सो अचनि था ऐं वञनि था, ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे उते अमलो केतिरो आहे? हा, जीअं त तहसील साहिबु ॾोकरी म्यूनसिपल में जेको आहे 900 खां वधीक मुलाज़िम भर्ती थियल आहिनि। उन खां अलावा TMO महीने में 15 ॾींहंनि में चेंज थींदा था रहनि। हाणे हिन 3 महीननि जे अंदरि मुसलसल 3 भाइर अब्दुल हकीम पयार उहो करप्शन करे हले वियो, त वरी मथस भाउ आयो अब्दुल वहीद पयार, वरी उहो जेको आहे सो करप्शन करे हले वियो, त वरी हाणे हुनजो भाउ मुक़ररु थियो आहे फ़हीम पयार। जी तस्वीर हा, बजट केतिरी आहे टोटल? बजट महीने में 2.25 करोड़ रुपया आहे। ॾोकरीअ जी हालत अहिड़ी आहे जो हर शहर, हर घिटी, हर गंदगीअ सां, नालनि सां भरी पई आहे।
तव्हांखे को बि अहिड़ो शहर जी बाज़ार में या रस्ते में का सफ़ाई नज़र न ईंदी। 200 मुलाज़िम रुगो स्वीपर भर्ती थियल आहिनि, पर आंधी जेको आहे कमु जेको आहे 27 ॼणा करे रहिया आहिनि, बाक़ी घर वेठे पघारियूं खणी रहिया आहिनि। जी तस्वीर। अच्छा, उहे माण्हू कंहिंजा आहिनि जे घर वेठे पघारूं था खणनि पिया? उहे कुझु जेको आहे सो वॾेरनि जा माण्हू आहिनि, कुझु टीओ मुंहिंजा पंहिंजा माण्हू आहिनि, कुझु एंटी करप्शन वारनि जा माण्हू आहिनि। इन जे करे इहो सिलसिलो हलंदो थो अचे, जंहिंजे करे इन गैर क़ानूनी भर्तियुनि ते को बि असरु नथो पए। जी तस्वीर। ॿुधो आहे त सहाफ़ी बि जेके आहिनि उहे पघारूं था खणनि टीएमओ वटां। हा बिल्कुलु, त उन में जेको आहे सहाफ़ी बि भर्ती थियल आहिनि। इन जे करे जेको आहे सो वॾेरनि जा माण्हू आहिनि, कुझु शहर जे चैम्बर ऑफ कॉमर्स वारनि जा माण्हू आहिनि। इन जे करे केर बि कंहिंजे लाइ जेको आहे एक्शन नथो खणे। जी तस्वीर साहब। ॾोकरी हिकिड़ो सुञाण माण्हुनि जो सियासी हवाले सां शऊर रखंदड़ तालको रहियो आहे ऐं ख़ासि तौर ते शहर। त छा ॾोकरी जा शहरी जेके आहिनि एॾे इन ज़ुल्म ऐं नाहक ते ख़ामोश आहिनि या एहतजाज कनि था, दाहूं कनि था? छा था उन्हनि जो किरदारु छा आहे समाजी तनज़ीमुनि जो, शहरी तनज़ीमुनि जो? ॾोकरी शहर जा कौमपरस्त धुरनि समेत शहरी में मुसलसल एहतजाज कया आहिनि। उन्हनि जी का तदारक ई न आहे। इन जे करे शहरी जेका ख़ामोश थी वेही रहिया आहिनि। ठीकु आहे वसीम, महिरबानी वरी ही तमामु अहम आहे त शहदाद कोट में जीअं कामरेड वली डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आहे, उते 700 मुलाज़िम आहिनि। ॾोकरी में हे ॿुधाए थो तालको आहे, उते 900 मुलाज़िम आहिनि। 15 ॾींहं टीएमओ बदिलिजे थो, पोणा 2 करोड़ बजट आहे। ऐं तमामु अहम ॻाल्हि जेका ॾोकरी वारे रिपोर्टर कई इहा आहे त 3 भाइर आहिनि पंहार ठुल जा, जेको हिकिड़ो वियो, वरी ॿियो उन खां पोइ ॿियो भाउ आयो आहे, वरी हाणे 3हों भाउ उते ॾोकरी वासियुनि जी ख़िदमत करण में मसरूफ़ आहे। तकड़ी तकड़ी ख़िदमत करे हर को निकिरी थो वञे ताकी जीअं मतिलबु को आंगुर खणे न। असुल जी ॾुख जी ॻाल्हि इहा आहे त हिकु त पहिरियों त अवाम एतिरी बेहसी में अची वियो आहे जो हिकिड़ी मुजरमाना ख़ामोशी इख़्तियार कई अथऊं। ठीकु आहे, हेॾा अञा थियनि भरे हिन बंबोर में एॾी तकलीफ़ आहे माण्हुनि खे, न हुनजे दर तां को गंदु किचिरो खॼी थो सघे, न हुनजे नालनि मां को पाणी ऐं गंदु जेको आहे उहो सफ़ा थो थी सघे, न हुनजे शहर जे में को तरक़ियाती कमु थो थी सघे। उन इहा जेका वक़्ती जेका ख़ामोशी आहे न, इनखे ख़ामोशी भली असां चऊं त माण्हू बेहस थी विया आहिनि, पर इहा ख़ामोशी कंहिं वॾे तूफ़ान जो पेशख़िमो आहे। जॾहिं बि को वक़्तु आयो न, ऐं जॾहिं बि इन ख़ामोश तबिके खे जेकॾहिं ठपो हथ में आयो न, तव्हां ॾिसंदव उहो वक़्तु परे न आहे जे वॾा वॾा घंटा घर इन ठपे न किराया त तव्हां ॾिसिजो त तारीख़ कीअं थी तब्दील थिए। इहो इंतज़ारु जीअं समुंड में जॾहिं तूफ़ान ईंदो आहे त उन खां अॻु में ख़ामोशी हिकिड़ी माठार ठाहिजी वेंदी आहे। ईअं हिन समाज में जेका हीअ माठार आहे, समाज में जेको हीउ सख़्तो तारी थी वियो आहे न, सख़्ते वारी सख़्तो, ऐं उन सां गॾु माण्हू सदमो आहे, सदमे में आहे हीअ सॼी क़ौम ऐं सख़्ते में आहे। जॾहिं बि हुनखे मौक़ो मिलियो त तव्हां यकीन कजो, ऐं असां मायूस न आहियूं, छाकाणि त तारीख़ में इहे दौर क़ौमुनि ते ईंदा रहंदा आहिनि। ऐं हीअ बि हिकिड़ो पेस आहे जंहिंखां सिंधी क़ौम गुज़री रही आहे। हूअं बि हीअ सिंधी क़ौम जो निज़ाम माना फोरू, रोडनि ते फोरू फुरनि था, राति जो फुरनि था, ॾींहं जो फुरनि था, मोटर साइकिलियूं फुरनि था, फुरूं थियूं अथनि, गाॾियूं फुरजनि थियूं, धाड़ा घर में लॻंदा। पर हीअ जेको धाड़ो आहे, हीअ जेका फुरलुट आहे, उहा सरे आम इदारनि ऐं खातनि में पई थी हले। इहे वॾा धाड़ेल ऐं जेके इहे फोरू वेठा आहिनि, छा इन्हनि जे एहतिसाब जो ऐं इन्हनि जे अंत जो बि को ॾींहुं ईंदो? कामोरे जे नक जे निर्जाई जो उरूज जो दौरु आहे त कामोरे जो नक एॾो निर्जो ऐं पको आहे जो हुनखे का बि कसक नथी अचे त मां हे छा थो कयां, कहिड़े क़िस्म जा चेक थो कढां, कहिड़े क़िस्म जा वाउचर भरे मां करोड़ लख रुपया क़ौम जा लुटायां थो पियो। सुभाणे को वक़्तु जेकॾहिं तब्दील थियो कीअं फेस करे सघंदा? त साॻी हालति अवामी नुमाइंदनि जी बि आहे। उनखे बि का चूंडड़ी नथी पए त भई मां खे त कुदरत मौक़ो ॾिनो आहे त मां पंहिंजे शहर जे सुधारे वाधारे तरक़ी जे लाइ अवाम जे शहदाद कोट जो हिकिड़ो टीएमओ आहे जेको 90 लख अकाउंट मां कढायूं हलियो ॿुधाए कराचीअ में वेही रहियो आहे। ईअं करोड़ करोड़ कढायूं भॼी था वञनि, वरी मोटी था अचनि। इहा साॻी कुझु बि कोन्हे, को मथे ॾियनि था, हेठि ॾियनि था। तारीख़ी शहर राणीपुर जे यूसीअ जी बि तक़रीबन इहा ई हालत आहे जो हर महीने में तव्हां ॾिसंदो त मुलाज़िम वीचारा जेसि ताईं धरणो नथा हणनि, जेसि ताईं रोड ब्लॉक नथा कनि, तेसि ताईं हुनखे पघार नथी, मुलाज़िमनि खे पघार नथी मिले, शहर पघार ते ख़र्च नथी थिए बजट। मुलाज़िम जेके भंगी या स्वीपर वीचारा जेके आहिनि, जो सफ़ाई वारो अमलो आहे जेको हक़ीक़ी कमु करे थो, जेके 27-28 ॼणा आहिनि, उन्हनि खे पघार नथी मिले। जेके वाइट कलर जेके मुलाज़िम आहिनि खातनि ते चढ़ियल, उहे सभिनी खां अॻे पघार खणी था वञनि। त इन क़िस्म जूं जेके हालतूं आहिनि, इहे सिंध जे तारीख़ में हिकिड़े अजीब सोच खे। ॿियो सफ़ेद पोश माण्हू जेको हे स्वीपरनि जो हक़ पिया था गज़ब कनि, भंगी थियण हो जेके एब सम्झंदा आहिनि, ऐं भंगी वारो जेको कमु ऐं पेशो आहे उहो इंसानी ख़िदमत जो पेशो आहे, हिकिड़ो सर्विस आहे, इहा आला क़िस्म जी जेका उहो कनि पिया। ऐं उन्हनि जे हक़ ते उहे माण्हू
चङियुनि ज़ातियुनि वारा जेके पाण खे वॾो हिकिड़ो उत्तम सम्झंदा आहिनि उहे माण्हू उन में मुलविस आहिनि भंगियुनि जूं पघारूं वठंदा खाइनि हराम वठंदा खाइनि मां हिकिड़ी गजाणी में शहरी नुमाइंदा गजाणी में मां हिकिड़े मोतबर दोस्त खे चयो त यार भला मुंहिंजे शहर जे माण्हुनि जे क़िस्मत सिर्फ़ु भंगी जी नौकिरी लिखियलु आहे छा तव्हांखे नौकिरियुनि जूं कोटाऊं थी मिलनि मास्तरीअ में एक्साइज़ इंस्पेक्टरियूं अलाए कहिड़े कहिड़े क़िस्म जूं तव्हांखे नौकिरियूं मिलनि थी पर मुंहिंजे ॻोठ जे माण्हू खे त 450 भंगी भर्ती करे छॾिया इन जो मतिलबु छा आहे त एॾो तव्हां माण्हू खे पढ़े लिखे माण्हू खे एॾो डिग्रेड कयो आहे जो उन लाइ तव्हां वटि एतिरी बि तकलीफ़ तव्हां उनखे एतिरी इज़त न ॾेई सघिया पंहिंजे वोटर जे पुट खे त उनखे का फज़ीलत नौकिरी अच्छा उहे नौकिरियूं बि अहिड़ियूं आहिनि जेको जंहिंजो जीअं चइबो आहे न वटे ते बि नालो कोन्हे न सर्विस बुक आहे न अपॉइंटमेंट ऑर्डर आहे कूड़नि वाउचरनि ते सहियूं करे उहा कैश कढाए कंहिंखे 10,000 कंहिंखे 15,000 कंहिंखे 20,000 कंहिं मोतबर जे घर में उहो ₹1,00,000 दॿाए तो वारा 4 नौकर उन्हनि जी पघार तोखे इहो सिस्टम थो हले पियो ऐं ख़बर न आहे त कामोरो इहो एॾो सॼो कमु ज़रूरत सां कीअं थो साईं उता कोन ऐं इन्हनि जे बंगलनि जा ख़र्च न टीए में थो पिया हलनि पिया फोतिगियूं मोतिगियूं जुमाणा कंहिं चयो त ख़ैरात जूं मानियूं बि टीए में जी बजट मुदब कनि त उनखे कहिड़ो सवाबु मिलंदो उनखे वधीक पुछाणो थींदो पुछाणो उॾहें थिए कॾहिं थिए का ख़बर कान्हे का पर हिननि जो पुछाणो कॾहिं थींदो जीअरनि खां पुछाणो कॾहिं पुछाणा शुरू आहिनि असां तव्हांजो माण्हुनि खां पुछूं था त हिन जो मतिलबु आहे त पुछाणो किथे न किथे का धोई दुखे थी ज़रूरु ऐं जॾहिं बि कंहिं माण्हू ॾिसो न साईं माण्हुनि में जेकॾहिं ज़रूरत आहे माण्हुनि में जेकॾहिं सोच आहे माण्हुनि में पंहिंजो जेकॾहिं का अहलियत आहे त तव्हां ॾिसो त वज़ीर आज़मनि खे माण्हुनि अदालती कटण में बीहारे छॾियो आहे उहे हाज़िरी था कनि पुराणा वज़ीर आज़म बि तव्हां त वॾा वॾा शख़्सियतूं दादू उस्ताद बुखारी जो शहर आहे ऐं MRD जे सूरमनि जो शहर आहे MRD जी तहरीक में जेको रोल अदा कयो हो जिन शहरनि ऐं जिन शहरनि जे माण्हुनि उन में दादू बि अॻु भरो रहियो उतां जो वली चांडियो साहिबु आहे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सिंध TV न्यूज़ जो त दादूअ जी हालत छा आहे त उन जो हाल वाल वठी वठूं दादू जादू आहे पर हाणे ॾिसो त दादू ॿियो शाइरियूं बि दादू ॾे न देश त तुंहिंजो दादू आहे दादू ॼण को जादू आहे तूं बि ॼण को मंतर आहे जंहिं मुंहिंजे मन खे मोहियो आहे मिटीअ वांगुरु ॻोहियो आहे देश त तुंहिंजो दादू आहे हलो जी असांखे ॿुधायो त तव्हां वटि दादू शहर जी ऐं दादू जा जेके तालुका आहिनि उन्हनि जी बजट केतिरी आहे ऐं टीए में जो रोल छा आहे ऐं छा थिए पियो का सफ़ाई सुथराई का गंदगी का फज़ीलत इन्हनि शहर में आंदी आहे न आंदी आहे दादू TMA जी नाक़स कारकर्दगी आहे त हिते हर माह 2 करोड़ रुपया बजट आहे 1 करोड़ 82 लख रुपया सरकारी तौर ते सिंध गवर्नमेंट पारां माहवारनि खे मिलनि था जॾहिं त हिननि जी पंहिंजी जेका रिकवरी आहे जंहिंमें मसवाड़ूं वग़ैरह आहिनि उन में टोटल मिलाए 2 करोड़ रुपया बजट आहे पर दादू में सफ़ाई न आहे पाणी गंदगी जा ढेर लॻल आहिनि स्टेशन रोड शाही बाज़ार मार्केट रोड वारा इलाइक़ा जेके बि आहिनि उते पाणी बीठो आहे वज़ीर आला सिंध बि 2-3 ॾींहं अॻु में इन बाबति नोटिस वरितो आहे उन DC दादू खे बि हिदायतूं जारी कयूं आहिनि जीअं शहर जा विज़िट बि कया आहिनि पर अञा ताईं सूरत हाल उहा साॻी आहे ऐं सूरत हाल बद खां बदतरीन थींदी पई वञे जी अच्छा चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि इलेक्शन खां पोइ इन्हनि इलाइक़नि में नथा अचनि नथा ॾिसनि छा त दादूअ जी हालत ख़राब थी विया ऐं दादू हिकिड़ो गटर ऐं खंडर थींदो पियो वञे चूंडियल नुमाइंदनि इहो ई सम्झियो आहे त बसि हाणे इहो ईअं ई सूरत हाल दादू जी ईअं ई रहंदी हिते जेका मक़ामी माण्हू आहिनि रोज़ु एहतिजाज कनि था दाहूं कनि था साईं त सूरत हाल ख़राबु आहे एतिरे क़दुरु जो वापारी बि होॾां वञनि था दाहूं कनि था चूंडियल नुमाइंदनि खे रोज़ु शहरी इताद पारां एहतिजाज बि कया वञनि था पर सूरत हाल उहा ई साॻी आहे उन्हनि ते का बि जूं नथी चुरे जंहिंजे करे हींअर ताईं का बि सूरत हाल सुधरण जे लाइक़ ई न रही आहे रोज़ाना TMAs में ऑफिसर मटिजनि था OPS ते अॻु में मुक़ररु थियल आहे एडमिनिस्ट्रेटर CMO उहे पिणु जेको सो हलिया विया उन खां पोइ वरी हींअर कुझु वक़्तु महीने खनि ताईं सीटूं ख़ाली पियल हुयूं उहा चार्ज वरी DC दादू जे हवाले कई वई जॾहिं त हींअर CMO पिणु मुक़ररु कयो वियो आहे पर 3-4 ॾींहंनि खां सूरत हाल इहा आहे त उन दावा करे रहिया आहिनि त शहर जी सफ़ाई हाणे जल्दी मुकमल थी वेंदी जी अच्छा केरु थो इन्हनि खे मुक़ररु कराए केरु थो इन्हनि खे बदिली कराए ऐं केरु थो इन्हनि खां हिसाब पती ऐं पैसा वठे या 2-2 करोड़ जेका महीने में बजट अचे थी 1 करोड़ हिननि जी दावा आहे त 1 करोड़ रुपया असां मुलाज़िमनि खे पघारूं ॾियूं था बाक़ी 1 करोड़ जेको आहे शहर ते ख़र्च कयूं था जॾहिं त इहा सूरत हाल ईअं आहे कोन हिते सियासी पोस्टिंगनि जे करे बि तबाही आयल आहे हिते 2 धुरियुनि में MPA MLAs में पाण में तकरार बि हलंदड़ आहिनि जंहिं करे शहरी अज़ाब भोगे रहिया आहिनि इहा सूरत हाल आहे दादू जी दादू जे हर पाड़े में गंद किचिरे जा ढेर लॻल आहिनि MPA ऐं MLA जो तव्हां तकरार ॿुधायो था उहो कहिड़ी ॻाल्हि ते तकरार अथनि
ऑफिसरनि जी मुक़ररी तां हिते अक्सर तकरार हिते थियनि था, जंहिंमें हर ऑफिसर जी मुक़ररी जे लाइ MPA ऐं MNA साहिबान चवनि था त असांजा माण्हू मुक़ररु थियनि, जंहिंजे करे इहा सूरत हाल पैदा थी वई आहे दादू शहर में। अच्छा, दादू में का बुहारी तव्हां था चओ त 1 करोड़ जेको आहे मुलाज़िमनि खे पघार में पैसा था वञनि पिया, त उहे मुलाज़िम कहिड़ो कमु पिया कनि जेके 1 करोड़ पघार पिया वठनि? TM जी हालत इहा आहे त 550 खां वधीक मुलाज़िम आहिनि, पर केतिरा ई वीज़ा ते वियल आहिनि, जंहिंजे लाइ पिणु केतिरा ई भेरा इंक्वायरी बि थियूं आहिनि, कुझु धुरियुनि दाहूं बि कयूं आहिनि, पर उन लाइ को बि खड़तेल नथो निकिरे। शहरी इतिहाद पारां केतिरा ई भेरा एहतिजाज बि कया विया आहिनि, पर एहतिजाज बि उहो ॿुधो अणॿुधो कयो थो वञे, जंहिंजे लाइ चूंडियल नुमाइंदनि खे घुरिजे त उहे उन्हनि जे लाइ कुझु कनि, पर उहे कुझु बि करण लाइ तयारु न आहिनि। ठीकु आहे वली चांडियो साहब, महिरबानी। दादू ते बि तबसरो कयूं था अल्ताफ़ साहब, पर ब्रेक वठूं। नाज़रीन, असांजो प्रोग्राम जारी आहे ऐं सिंध जेका गटरनि ऐं खंडरनि वारी सिंध हिकिड़ी नई हिकिड़ी तारीफ़ ऐं सुञाणप जेका सिंध जी बणाए विधी आहे हिननि फ़ौरन ऐं फुरलुट जे निज़ाम, असीं उन ते ॻाल्हाईंदासीं, पर वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार। अल्ताफ़ साहब, दादूअ जी तव्हां कहाणी ॿुधी, मुख़्तसिर कहाणी आहे। जी, दादू सिंध जो तमामु अहम शहर आहे इल्मी अदबी हवाले सां बि, ऐं उते इल्मी अदबी तंज़ीमूं तमामु घणियूं आहिनि, सरगर्म माण्हू ऐं बाशऊर सियासी माण्हुनि जो ज़िलो आहे। MRD जे हवाले सां तव्हां पाण ज़िक्र कयो, पर हूअं बि तमामु बाशऊर ऐं ख़ासि तरह सां तव्हां ॾिसो सन ॾे हलिया वञो, खैरपुर नाथन शाह में वञो, नाथन शाह जा 9 शहीद जेके आहिनि MRD जा सूरमा सर्जन था। त असांखे अफ़सोस आहे त मां नथो सम्झां त पीपल्स पार्टी जी सिंध में सरकार आहे, मर्कज़ में सरकार रही, MRD जा उहे सूरमा जिन माण्हुनि जूं इन क़ौम जे लाइ क़ुर्बानियूं, मां नथो सम्झां त कॾहिं उन्हनि जे पाड़े में ऐं ओड़े में वञी ऐं इन्हनि अवामी नुमाइंदनि का इहा ॻाल्हि बि कई हूंदी त भई तव्हां हिन क़ौम में इहा तब्दीली ऐं जमहूरियत आणण लाइ एॾियूं वॾियूं तव्हांजूं क़ुर्बानियूं आहिनि, उनजे एवज़ भला तव्हांजे शहर क़ुर्बानियूं छा उन्हनि खे छो यादि कंदा, उन्हनि कारकुननि खे जिन शहादतूं पंहिंजी क़ाइद खे विसारे वेठा, जेके माण्हू क़ाइद जी मिशन जे उबतड़ कमु पिया कनि। भिटाई चवंदो आहे, जा तो हींअर सूर कंदा ढोर धड़नि जे मथे लामुन बूर मूरी मञर नाणी। जे चई तोखे सूर हुजे तूं त उन सूर में सुकी वञा, तूं हे गुल ऐं फुलार छो कयूं बीठो आहे? ही छा पैसा खाए ना छा? जंहिं जी क़ाइद हिते आई आहे, जंहिं शहादत जो रुतबो हासिलु कयो आहे, उहा उन्हनि खां विसरी वई आहे। उहा अवाम लाइ आई, अवाम जी तरक़ी, ख़ुशहाली ऐं मुल्क जी भलाई ऐं बहबूद लाइ आई आहे। ऐं हीअ जेको कनि पिया, उनजे नाले ते जेको वोट वठनि पिया ऐं नोट जेको वरी खाइनि पिया, उहो बसि हिकिड़ो अजीब दौर खां मां सम्झां थो माण्हू ज़हनी पीड़ा मां गुज़री रहियो आहे। त इन जे ख़ात्मे जे लाइ यकीनन माण्हू सोचींदा त ज़रूरु हूंदा, ईअं न आहे त सिर्फ़ु माण्हू तबादला ख़्याल था कनि, तबसरा था कनि, पर माण्हू वटि पंहिंजो छो हर एक्शन जे पोइ हिकिड़ो रिएक्शन ज़रूरु अचिणो आहे, ऐं उन रिएक्शन खां ख़बर न आहे त हिन माण्हुनि जो इहो वीहनि छो ख़तमु थी वियो आहे, त भई कॾहिं एक्शन जे अगेंस्ट रिएक्शन बि अचिणो आहे। ऐं पोइ तारीख़ खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदा? तव्हां क़दीम तारीख़ में शख़्सियतुनि जा तव्हां ज़िक्र पढ़ो, अली मोहम्मद राशिदी साहिबु करे वियो आहे, पीर सामुद्दीन राशिदी करे वियो आहे, अली अहमद बिरोही, त माण्हुनि जूं जा किरदार ऐं माण्हुनि जो सियासत में वज़ादारियूं, रवायतूं, माण्हुनि जूं ख़िदमतूं, ज़िंदगियूं हुननि अर्पे छॾियूं तब्दीली जे लाइ, माण्हुनि अलाए केॾो केॾो कमु कयो। ऐं हीअ उहा पॉज़िटिव तब्दीली जे बजाए हीअ पोइते जेको सिंध खे धिकण वारो फार्मूला हले पियो। सही, हीअ ॾिसो न, हीअ पंहिंजे वॾनि जी चस ऐं रस सॼो उन्हनि जो किरदारु जेको आहे न, उन्हनि खे बिल्डोज़ था कनि पिया। छाकाणि त हाणे अॻु में जेकॾहिं ॾाढो हो त हाणे उन खां पोइ पुट खां पोइ पोटो, त ख़ानदानी सियासत में इहे माण्हू पंहिंजे वॾनि जे सॼे किरदार ऐं कारनामनि ते जेको आहे न, उहो मिटी जेके आहिनि न उहो उछले रहिया आहिनि। ऐं हिननि खे पोइ ते सोचणु खपे त हिननि जा आबा ॾाॾा जेके आहिनि उहे सिंध जे लाइ केॾियूं ख़िदमतूं करे विया, उन्हनि जो किरदारु छा हो, उन्हनि जी ज़ाती शख़्सियत ऐं हैसियत छा हुई, उन्हनि ग़रीबीअ में बि अमीरी शान सां पंहिंजो ज़िंदगीअ जो दौरु कीअं गुज़ारियो। हीअ त अमीरी हूंदे बि जेको आहे सो मूंखे हज़ारनि में वॾो माण्हू को नज़र न ईंदो आहे, छाकाणि त हुन में ॿियूं के ख़ूब कंहिं लिखियो त मूंखे अहिड़ा माण्हू बि के नज़र आया जिन वटि दौलत खां सवाइ ॿियो कुझु ई कोन हो। हाणे त उहे माण्हुनि मां आहिनि जिन वटि दौलत सभु आहे, क़ारून पंहिंजे खज़ाने हेठां दॿिजी वियो, ॿियो कुझु कोन्हे। सिकंदर आज़म जी हथ मुंहिंजा क़बरां ख़ाली कजो, जो हथे ख़ाली वियुसि मां बि। राणीपुर जो शहरु आहे, पीरनि जो शहरु आहे, उते यासीन राजपर सिंध TV न्यूज़ जो रिपोर्टर लाइन ते आहे। त राणीपुर जो असां हाल अहवाल चयो, साईं क़ाइम अली शाह जे ज़िले जो राणीपुर शहरु आहे। हलो जी जी,
हाँ यासीन, असांखे टीएमए जो किरदारु जेको आहे राणीपुर में बजट केतिरी आहे, टीएमओज़ जी मुक़ररी बदिली ऐं उन सां गॾोगॾु अमलो जेको आहे उहो केतिरो आहे ऐं उहो छा पियो करे, शहर जी हालत छा आहे, उन ते तव्हां तफ़सीली ॿुधायो असांखे। तालके सूबे जे जो मेन आम शहर राणीपुर क़ौमी शहर ते वाक़िअ आहे। हीउ शहर तमामु क़दीमी शहर आहे। इन शहर जे लाइ ख़ासि तौर ते हेडक्वार्टर जेको आहे तालके जो हिते आहे। उन खां अलावा जेको आहे तालके जी जेका बजट आहे उहो तक़रीबन 1.5 करोड़ जे लॻभॻि आहे। 1.5 करोड़ जे हुजण जे बावजूदि उन ते जेको आहे सो हथ ठोकिया हिकिड़ा मुलाज़िम जेको आहे सो मुक़ररु कया विया, जेके तक़रीबन मां सम्झां थो त 1000 जे लॻभॻि थींदा। उन्हनि जा उहे फ़र्ज़ी नालनि ते आहिनि, उहे फ़र्ज़ी नालनि ते एक्चुअल जेके मुलाज़िम आहिनि उहे तक़रीबन 200-250 आहिनि। बाक़ी जेके नाला आहिनि उहे उन्हनि जा जेको आहे सो नाला इस्तेमालु करे उन्हनि जे नालनि ते पघारुनि जा पैसा जेको आहे हड़प करे ऐं उहे पंहिंजा जेके टीएमओ जेके आहिनि उहे पंहिंजे जेको आहे सो आशीर्वाद सां जेको आहे सो हड़प करे ऐं वञनि था पिया। उन्हनि खे पुछण वारो शायदि कोई कोन्हे को, उन्हनि खां पुछण वारो हुजे हा त हीउ शहर जो हाल न हुजे हा। शहर जो हाल कहिड़ो आहे, थोरो शहर जो हाल त असांजे सिंध जे ॿिया माण्हुनि खे ॿुधायो। जाइ ते जेको आहे सो गाॾा रेड़ा ऐं दुकानदारनि पंहिंजूं जेको आहे सो मंडड़ियूं फिट करे छॾियूं आहिनि। जॾहिं त गंदगी त उनजो तव्हां उन फुटेजिस में ॾिसी सघो था त तमामु घणी जेको आहे सो गंदगी आहे। सफ़ाईअ जे लाइ बि केरु कोन्हे को। जेकॾहिं का ॻाल्हि करणी पवंदी आहे त को टीएमओ खे हाणे हिन वक़्तु जॾहिं असांजे गुज़िरियल महीननि खां सीएम जो पोटो सैयद अहसन शाह जेको आहे सो उहो टीएमओ मुक़ररु थियो, जेको सैयद सोहारो जेको आहे सो कॾहिं बि हिते असां वटि नज़र कोन पियो अचे। जॾहिं अचे पियो त उहो पंहिंजी मर्ज़ी नौजवान माण्हू हुयो ऐं जेको आहे सो हुनखे शायदि त टीएमएस जी ॼाण कान हुई, नई भर्थी हुयो, त हुनखे बसि उहो जेको आहे पंहिंजे पीरी वारे हिसाब सां उहो पंहिंजे फंडनि खे ॿाहिरि रोड ते इस्तेमालु करे किथे जेको आहे सो हिन वक़्तु बि तव्हां ॾिसो क़ौमी शहर आहे जेका उहा पाणीअ में ॿुॾी वई आहे। छाजे करे? छो जो जेका ड्रेनेज निज़ाम आहे उहो ख़राबु थी वियो आहे। हाणे हिकिड़ी ड्रेनेज जेका बंदि थी वई आहे उनजो पाणी जेको आहे उबतो निकिरी अची जेको क़ौमी शाहरा ते अची बंदि थी पियो आहे। रोड हे इसूलाखो रोड आहे, बोदला रोड आहे, उन खां सवाइ जेको आहे सो काफ़ी ॿिया बि राणीपुर जी जेको आहे सो 30-40 हज़ार आबादी आहे। उन खां सवाइ जेको आहे हिते असां वटि हिकिड़ी पब्लिक पार्क जेका ठही हुई नाज़मन वारे दौर में, उहा बि तव्हां मुंहिंजे पुठियां ॾिसी सघो था त उनजो हाल छा आहे। उते जेको आहे सो गाॾा ॿधा पिया आहिनि ऐं जेको आहे सो उनखे तबाह कयो वियो आहे। त उनखे जेको आहे सो उनखे रिपेयर उनजी मरम्मत नथी कई वञे। त जीअं जेको आहे सो उहा तव्हां ॾिसी सघो था त उहा ईअं अहिड़ी हालत उनजी जेका सिम कलर वग़ैरह थी वियो आहे त हू जेको आहे सो नथी ठही सघे। शायदि इहा हिननि जी बेस ई न आहे त जेको आहे सो शहर में का पब्लिक पार्क न आहे, का बि जेको आहे सो सफ़ाई सुथराई न आहे। शहर गटर माण्हू शरीफ़ माण्हू जेको आहे सो शहर मां हिकिड़ी असां वटि दरगाह आहे, दरगाह दस्तगीर जेका मेन गेट खां वठी जेको आहे दरगाह दस्तगीर ताईं काफ़ी जेको आहे सफ़र आहे। उहो माना हिकिड़ो त इंक्रोचमेंट जे करे माण्हू परेशान आहिनि, ॿियो हिन गंदगीअ जे करे परेशान। शहर में जो पाणी जो बीठो हूंदो त दरगाह ते माण्हू कीअं पहुची सघंदा? उन्हनि सभिनी खे असां त सम्झंदासीं शायदि नज़र में हूंदे बि जेको शहर जी सफ़ाई कीअं थींदी। यासिन, मां नाज़रीन जे मालूमात लाइ इहो तव्हां खां वधीक पुछंदुमि त राणीपुर जो जेको ड्रेनेज निज़ाम आहे, जेके हिते पाणी जी निकासी जा पब्लिक हेल्थ वारनि जा खूह आहिनि, उन्हनि जो कीअं सिस्टम आहे। हिते राणीपुर में स्ट्रीट लाइट जो बंदोबस्तु कीअं आहे? हिते हिकिड़ा सोलर शमसी तवानाई जा पोल लॻा, बिजली जे बजाए उहो शमसी तवानाई जो सिस्टम आयो, उनजो हिन वक़्तु कहिड़ो हाल आहे? ऐं राणीपुर में जेके तरक़ियाती कम पिया थियनि उन्हनि जी कहिड़ी कंडीशन आहे? उहे नाक़िस कम थिया आहिनि या उहे बरजुस्ता माण्हू उहे कमु कराए रहिया आहिनि? इन ते थोरो ॻाल्हायो ताकी ख़बर पवे त राणीपुर जे अवामी नुमाइंदनि जो जेको आहे उहो कहिड़ो किरदारु रहियो आहे। असांजो MNA केरु आहे राणीपुर जो, MP असांजो केरु आहे, उन्हनि खे केतिरा फंड मिलनि था, उहे राणीपुर शहर ते कहिड़े हिसाब सां कीअं ख़र्च थिया आहिनि? मां अर्ज़ु कंदुमि त असांजे हिन तक ते MNA आहे साईं सदरुद्दीन शाह राजदी, फंक्शनल लीग जो MNA आहे। उहो त शायदि इलेक्शन खटण खां पोइ शायदि असां त कोन ॾिठो आहे हिते। बाक़ी MPA जेको आहे उहो पीपल्स पार्टी जो आहे पीर फज़ल अली शाह जिलानी, उनजे तरफ़ां त असां सम्झूं था त ख़र्च त हिते कनि था पिया, पैसा जेको आहे ख़र्च थियनि था, पर उहे हर 3 महीने 4 महीने उहा उन्हनि जेको आहे सो कमनि ते ख़बर न आहे त उहे कहिड़े हिसाब सां
वञनि था। 13 हिते पब्लिक हेल्थ जूं जेको आहे सो हिन जूं ट्रेनिंग जी स्कीमूं आहिनि, जंहिंमें तक़रीबन 3 या 4 हलनि थियूं, जंहिंमें इस्लाको आहे, माईअ जो थलो आहे, ऐं हेॾो शाहबाज़ कॉलोनी आहे, हिकिड़ी अमनपुर साइड आहे, शायदि 3 ई जेका 4 हलनि थियूं। बाक़ी हुननि जे नालनि ते पैसा हड़प कया था वञनि, उन्हनि जी रिपेयर हर महीने ॼाणाए करे उन खां पैसा कढी करे जेको आहे सो हड़प कया था वञनि। उन्हनि जी का बि चेक एंड बैलेंस आहे कान। ठीकु आहे यासीन, वॾी महिरबानी। चेक ऐं बैलेंस न आहे, तमामु अहम ॻाल्हि इहा आहे त चेक ऐं बैलेंस जेकॾहिं हुजे, जज़ा ऐं सज़ा हुजे, त हीअ राणीपुर जेका भींगपुर नालो जेकॾहिं राणीपुर जो रखिजे हाणे, ऐं सॼी सिंध ॼण त हिकु भींगपुर करे छॾी आहे। हिननि भींगिया माण्हू हुया, जिन भींगनि जेको आहे सो इहा भींग करे इदारनि जी ऐं पंहिंजा घर, पंहिंजा अकाउंट ऐं मिल्कियतूं ऐं मिरासूं ठाहियूं आहिनि। असां वटि जेकॾहिं तारीख़ी तरह ॾिसो न, असांजे इलाहियुनि शहरनि जा नाला पुरस आहिनि, माना पुर माना भरपूर, भरियल। राणीपुर, ख़ैरपुर, मीरपुर, नसरपुर। हाणे इहे जेके पुर हा न, उहे हाणे ख़ाली ऐं खोखला पेपर में जीअं ईंदो आहे ही खाल पुर कयो, हा भरियो, माना भरपूर शहर हुया, भरपूर शहर आहे। हाणे उहे खोखला ऐं ख़ाली, ज़हन बि शायदि खोखला थी विया आहिनि, दिलियूं खोखलियूं थी वियूं आहिनि, तंहिंजे करे शहर बि जेके आहिनि उहे खोखला थींदा था वञनि। पर उनजो इलाजु ज़रूरु आहे, ऐं उहे हिन क़िस्म जे प्रोग्रामनि जे ज़रिए जॾहिं असां शयूं फ्लोट कंदासीं, माण्हुनि खे मुतवजो कंदासीं इन्हनि मसइलनि जे तरफ़, थी सघे थो त सिर माण्हू मुतहरिक थींदा। इहा खोखलाइप जो निज़ाम जेको आहे ऐं हीअ जेको नाहक जो निज़ाम आहे, हिकु ॾींहुं ज़रूरु धूड़ थींदो। ऐं हीअ सिंध खे जेको हीअ धूड़ करे छॾियो अथऊं, जे सिंध जे शहर में वञो त धूड़ ई धूड़ थी उॾामे, ऐं हिकु ॾींहुं इन्हनि फोरन ऐं लुटेरनि जी जेका मिल्कियत आहे उहा धूड़ थियणी आहे, ऐं इन कूड़ जे मुंहं में धूड़ अचणी आहे। ऐं कूड़ जो निज़ाम केसि ताईं हलंदो उहो तारीख़ में कॾहिं बि न थियो आहे, त पोइ सदियुनि ताईं हलंदो। थोरी उमिरि हूंदी आहे कूड़ जी, सच सदाईं सरहो हूंदो आहे। महिरबानी तव्हांजी। नाज़रीन, असांजे प्रोग्राम नासूर जो त वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे, पर असांजूं ॻाल्हियूं ऐं सिंध जंहिं अज़ाब में ऐं जंहिं उताब मां गुज़री रही आहे, उन दौर जी जेका आहे उहा ज़रूरु उन जी पुॼाणीअ जो दौर बि ईंदो। ऐं हीअ सिंध जॾहिं मुतहरिक थींदी, सिंध जॾहिं सुजाग थींदी, सिंध जा माण्हू जॾहिं उथी खड़ा थींदा, त पोइ ही नाहक जो निज़ाम जेको आहे उहो ड्रही पट पइजी वेंदो, ऐं सिंध वरी हिकु ख़ुशहाल ऐं ही माण्हू जेके आहिनि उहे मुहज़िब पुणे वारी सिंध जेका आहे उहा शाहूकार ऐं शाहकार तहज़ीब वारी जेका सिंध आहे, वरी हिकु दुनिया जे अंदरि हिकिड़ी नई सुञाणप सां निर्वार थींदी। असांखे ॾींदा इजाज़त। अला भाई।